सिंधी अल्फ़ाबेट जी तारीख़ ऐं सिंधी अल्फ़ाबेट खे दरपेश मसइला अॼु असां हिन ते डिस्कस कयूं था। अल्फ़ाबेट आयोटा, रस्मुल ख़त, लिपि या जेका आहे सो सूरत ख़ती साॻी शइ जा धारदार नाला आहिनि। माना ऐं मफ़हूम इन जो इहो आहे त कहिड़े नमूने सां ॿोली लिखी वञे थी, स्क्रिप्ट कहिड़ो आहे। जीअं असांजी सिंधी आहे, इहा इन जो स्क्रिप्ट अरबी आहे, अरबी में लिखी थी वञे, अरबी हिन जो रस्मुल ख़त आहे। अंग्रेज़नि जी जेका अंग्रेज़ी ॿोली आहे उन जो स्क्रिप्ट रोमन आहे, असां पंहिंजी सिंधी रोमन में लिखी था सघूं। मौजूदु अल्फ़ाबेट जेका सिंधी जी आहे जंहिंमें 52 अखर आहिनि, इहा कॾहिं ठही, इन खां पहिरियां हिते कहिड़ा रस्मुल ख़त जा नमूना मौजूदु हुया, इन ते असां हिकिड़ी ताइराना नज़र विझंदासीं। मुख़्तसिरनि असांखे जेको सिंधी लिखत जो मवाद मिले थो उहो मौजूदु जेको आहे उहो असांखे पहिरियों किताबु जेको सिंध जे बारे में मिले थो अरबी में चचनामो आहे। इन खां पहिरियां जेके राय घराणे जो दौरु आहे ऐं उन खां पोइ ब्राह्मण दौरु आहे, चच राजा ॾाहर जो पीउ हुयो, चचनामो माना उन जे नाले सां लिखियलु ही किताबु आहे। ऐं उन खां पोइ तारीख़ बिलाज़री या कुझु ॿियूं जेके तारीख़ूं आहिनि पर उहे लिखियलु अरबी में आहिनि। ऐं सभ खां पहिरियां सिंधी में, हालांकि सिंधी में लिखत जो जेको निज़ाम आहे उहो तमामु घणो पुराणो आहे। किताबनि मां शाहिदियूं मिलनि थियूं त हिजाज़ बिन यूसुफ़ या ॿियनि केतिरनि ई ॿाहिरियनि बादशाहनि जेका सिंध सां ख़तो किताबत कई, उहा बाक़ाइदा या अरबी में हुई ऐं फ़ारसी में हुई या ॿी कंहिं ॿोली में हुई, या सिंधी जेके हिते ट्रांसलेटर्स हुया या जेके माहिर हुया उहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॼाणंदा हुआ, त यकीनन उन वक़्तु सिंधी जो पंहिंजो बि कोई स्क्रिप्ट हूंदो, पर बदकिस्मती आहे जो उन जो नमूनो असां वटि हिन वक़्तु मुयसरु कोन्हे। या मुंहं जे दड़े जो जेको स्क्रिप्ट आहे उहो अञा ताईं डिसाइफर नाहे थी सघियो। कोशिशूं जारी आहिनि। मुंहं जे दड़े जी जेका ॿोली आहे, हड़प्पा ऐं मुंहं जे दड़े मां चवनि था त 4 खां 5 हज़ार निशानियूं उहे लिखत वारियूं मिलियूं आहिनि। इन खां पहिरियां लिखत जो निज़ाम तस्वीरी निज़ाम आहे जेको दुनिया में सभ खां पहिरियों निज़ाम हुयो। तस्वीरुनि जी सूरत में माण्हू पंहिंजो पैगाम लिखंदा हुआ, तस्वीरूं ठाहे करे पैगाम मोकिलींदा हुआ। ऐं उन खां पोइ सिंधी जो स्क्रिप्ट जेको मुंहं जे दड़े मां मिलियो आहे, कुझु तारीख़ी शायदियूं इहे मिलनि थियूं त दुनिया जो क़दीम तरीन स्क्रिप्ट इहो आहे। ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में अॼु बि मुंहं जे दड़े मां मिलियल जेके निशानियूं आहिनि उहे हुननि जी रस्मुल ख़त में मौजूदु आहिनि। वक़्तु तरक़ी करे पियो ऐं उमेदु आहे त इहा ॿोली असां अॼु न त सुभाणे पढ़ी वठंदासीं। ताज़ो ई कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां ॿोली खे डिसाइफर करण जो हिकिड़ो वॾो मौक़ो बि मल्हायो वियो, कॉन्फ्रेंस कराई वई, पर बहरहाल इहा ॻोठ अञा भॻी कान्हे। इहा पक ई पक आहे त इहा ॻोठ को हिन मिटी जो माण्हू ई भञींदो, पोइ उहो अतामुंद बंबरो हुजे या मंसूर थलो या कोई ॿियो, जेके इन स्क्रिप्ट ते कोशिशूं करे रहिया आहिनि। हाणे असां अचूं था त मौजूदा सिंधी जेका अंग्रेज़नि जे दौर में हीअ अल्फ़ाबेट ठही आहे, 1853 में इहा राइज कई वई। 9 महीननि ताईं हिन ते कमु थियो। अंग्रेज़नि जो उन वक़्तु जो हितां जो हाकिम बार्टल फ्रेयर, जंहिंजे नाले ते कराची में फ्रेयर हॉल बि मौजूदु आहे, इन जे हुकुम ते एलिस ऐं कैप्टन जॉर्ज स्टैक इहे अंग्रेज़ हाकिम हुया। इन सां गॾु 8 सिंधी जेको आहे सो माहिर उहे बि हुया, जिन में 4 सिंधी मुस्लमान ऐं 4 सिंधी हिंदू माहिर हुया। जेके हिंदू माहिर हुया उन्हनि में दीवान नंदीराम ऐं मुंशी उधाराम थांवरदास शामिल हुयो, ऐं जेके मुस्लमान हुया उन्हनि में ग़ुलाम अली आहे, ग़ुलाम हुसैन आहे, या जेको आहे सो मिर्ज़ा सादिक अली बेग ऐं कुझु ॿिया जेके उन में हुया। टोटल 10 ॼणनि जी इहा कमेटी हुई जंहिं 9 महीननि ताईं इन स्क्रिप्ट ते कमु कयो ऐं उन खां पोइ ही मौजूदु 52 अखरी हुननि ठाहे करे राइज थियण जे लाइ सरकार खे लिखी ॾिनी, जंहिंखां पोइ बाज़ाब्ता बाक़ाइदा नोटिफिकेशन जारी करे समूरी सिंध में इन जे राइज थियण जो हुकुमनामो बि जारी कयो वियो
ऐं इन खे राइज करण जो हुकुमनामे जारी करण सां गॾु हिते दरसी स्कूल बि खोलिया विया जेके अॻे सिर्फ़ु मदरसनि जी सूरत में हुआ। ख़ासि तौर टालपुरनि जे दौर में असांखे तालीमी निज़ाम को एॾो बहितरु नज़र कोन थो अचे। अरबी फ़ारसी अख़लाक़ियात जोग्राफ़ी ऐं मैथ खां सवाइ या फ़िके खां सवाइ दीनी तालीम खां सवाइ असांखे को एॾो मरबूत तालीमी निज़ाम असांखे नज़र कोन थो अचे, छाकाणि त जेको वधीक जंहिंखे पढ़णो हूंदो हुयो उहो ॿाहिरि मुल्क हलियो वेंदो हुयो। पोइ ॿाहिरि मुल्क में ॾेसावर में पोइ ईरान वञे या जेको आहे सो हिंदुस्तान जे कंहिं मुल्क में कंहिं जेको आहे सो हुन में शहर में वञे, दिल्ली वञे, या पोइ वरी अंग्रेज़नि जे दौर में उहे यूरोप वञणु शुरू थी विया। पर उन वक़्तु छाकाणि त असांखे असांजो ठटो तबाह थी चुको, जंहिंमें 400 मदरसा या 400 स्कूल हुया ऐं ॿियो जेको उन खां पोइ मुख़्तलिफ़ हिते वेढ़ाक क़ौमूं आयूं उहे हितां जी ॿोली कल्चर ऐं मिटी खे वॾो नुक़सानु ॾींदियूं रहियूं। ऐं अंग्रेज़ जॾहिं हिते आया त उन्हनि ॾिठो, अंग्रेज़नि सिंध फ़तेह कई 1843 में। हुननि पंहिंजा हुकुम जारी करण ते चाहिया अवाम ते, छाकाणि त अवाम सां हुननि जी जंग कोन हुई, बादशाहनि सां जंग हुई, बादशाह हाराइजी चुका, क़ैद थी चुका, सज़ाऊं खाई चुका। हाणे हुननि खे हुकूमत हलाइणी हुई, सिंध खे हुननि पंहिंजी कॉलोनी पे सम्झो ऐं हुननि पंहिंजा हुकुमनामा जॾहिं जारी करण जो सोचियो त सभिनी खां वॾो जेको बैरियर हुननि जे साम्हूं हुयो, जेका सभिनी खां वॾी रंडक हुननि जे साम्हूं हुई, उहा ॿोली जी हुई। ॿोली जे हवाले सां हुननि जेका आहे सो सर्वे कराया ऐं हुननि ॾिठो त हिते 40 खां वधीक जेके रस्मुल ख़त आहिनि उन वक़्तु आयोटास जेके हुया उहे जो मुरविज हुया, हर कंहिंजी पंहिंजी सिंधी ख़ुदावादी ख़त बि उन वक़्तु राइज हुयो ऐं जेका आहे सो ख्वाजको ख़त बि हुयो, मेमणको ख़त बि हुयो ऐं ॿिया ख़ासि तौरु मखदूम अबुल हसन सिंधी जी जेका सिंधी आहे या उनजो ख़त आहे उहा बि उन वक़्तु राइज हुई। त ईअं हिननि खे थोरी परेशानी थी ऐं उनखां पोइ हुननि इहा कमेटी जोड़ी। कमेटी जोड़ण जो बुनियादी मतिलबु इहो हुयो त हिकिड़ी अल्फ़ाबेट ठाही वञे जंहिंखे राइज करे ऐं पंहिंजो जेको आहे सो हिते सवले नमूने सां हुकूमत करे सघिजे। उन जेका कमेटी ठही उन सभ खां पहिरियां त इहो बहस उन में हलियो त सिंधी लिपि कहिड़ी में लिखिजे, कहिड़े स्टाइल में लिखिजे। ॿ बहस वॾे अरसे ताईं हलिया। हिकिड़नि जो चवणु हुयो त सिंधी देवनागरी लिपि में लिखिजे जंहिंमें संस्कृत लिखी थी वञे ऐं ॿियनि जो चवणु इहो हुयो त सिंधी अरबी में लिखी वञे, छाकाणि त मखदूम अबुल हसन डायरी वारी जेका सिंधी हुई उहा अरबी में लिखियल हुई, जंहिंमें मुक़दमे सलातनाम किताब बि आयल हुयो ऐं इन खां अलावा शाह जो गंज जेको आहे उहो बि तक़रीबन अरबी उन नमूने ते जेको आहे सो तक़रीबन छा मुकमिल अरबी नमूने ते अरबी रस्मुल ख़त में लिखियलु हुयो। या ॿियो कुझु ख़ज़ानो जेको शहरी ख़ज़ानो हुयो उहो बि घणो असांखे अॻियों जेको क्लासिकल ख़ज़ानो आहे उहो अरबी स्क्रिप्ट में मिले थो। उनजे लाइ आख़िर में तय इहो थियो त अरबी स्क्रिप्ट ई रखियो वेंदो ऐं अखर 52 हिननि तय कया। उनखां पोइ हिनखे राइज करण जे लाइ हुकुमनामा जारी कयूं। राइज करण वक़्तु कुझु चैलेंजिस साम्हूं आया, छाकाणि त हाकिम जेको हुकूमत पियो करे उनजी ॿोली अंग्रेज़ी हुई। अॻियों दौरु जेको फ़ारसी वारो हुयो, टालपुरनि वारो, सरकारी ॿोली फ़ारसी हुई ऐं अवाम जी ॿोली सिंधी हुई। टे ॿोलियूं हिकदमि जेको आहे सो हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आयूं। पोइ अंग्रेज़नि पाण जे लाइ इहो तय कयो त जेको बि हिते हुकूमत कंदो, जेको बि कंहिं इंतिज़ामी उहिदे ते वेहंदो, उन जे लाइ सिंधी सिखणु लाज़मी आहे ऐं हुनखे अॻियों ग्रेड बि तॾहिं ॾिनो वेंदो जॾहिं हू सिंधी ॿोली सिखंदो। ऐं हिकिड़ो ॿियो बि हुननि हुकुमनामो जारी कयो त हिते जेका बि दरख़्वास्त ईंदी, जेको बि अरीज़ो ईंदो, जेका बि एप्लीकेशन ईंदी, उन जे लाइ हुननि लाज़मी नोटिफिकेशन कढियो त उहो लाज़मी सिंधी में अचणु खपे, ॿी सूरत में उहो ॿुधणु जोॻो न रहंदो। पर जेकॾहिं तमामु घणो इम्पॉर्टेंट को आहे मामिलो त उन जे लाइ वरी उन्हनि इहो शर्त रखियो त पहिरियां उहा दरख़्वास्त सिंधी में तर्जुमो कराई वेंदी ऐं उनखां पोइ उन ते अमल कयो वेंदो ऐं उनखे पोइ ॿुधण लाइक़ु ठाहियो वेंदो। ऐं उनखां पोइ हुननि सिंधी खे हितां जी क़ौमी ॿोली बि करार ॾिनो, सिंधी खे हिकिड़ो वॾो दर्जो ॾिनो ऐं इन सां इल्मु अदब तमामु घणी तरक़ी कई। जॾहिं स्क्रिप्ट मिलियो, छापी खानो आयो, किताब छपिया, बाबनामो पहिरियों किताबु आहे, किताब छपिया त हिते नसर लिखजणु शुरू थियो, तर्जुमे जो जेको आहे सो दौरु शुरू थी वियो। सभ खां पहिरियों जेको सफ़रनामो आहे उहो हिन दौर में असांखे मिले थो, सभ खां पहिरियों नाविल असांखे हिन दौर में मिले थो, सभ खां पहिरियों कहाणी जेका आहे उहा हिन दौर में मिले थी, सभ खां पहिरियों ड्रामो असांखे हिन दौर में मिले थो, याने नाविल बि हिन दौर में मिले थो। त ही दौरु
सिंधी नस्र जी बाक़ाइदा इब्तिदा जो दौरु आहे। सिंधी शाइरी जी इब्तिदा असांखे सुमरन जे दौर खां मिले थी, पर सिंधी नस्र जी बाक़ाइदा जेका शुरूआत आहे उहा असांखे अंग्रेज़नि जे दौर में मिले थी। ऐं काफ़ी वॾा स्कॉलर हुया जिन तमामु वॾो कमु कयो। सभिनी खां वॾो स्कॉलर जेकॾहिं असां चऊं त मिर्ज़ा कलीज बेग हुयो त ग़लति न थींदो, छाकाणि मिर्ज़ा कलीज बेग 462 किताब कुझु लिखिया, कुझु तर्जुमा कया ऐं कुझु तालीफ़ कया ऐं कुझु जेके सो तरतीब ॾिना। त तमामु वॾो कमु कयो। इन खां अलावा जंहिं ॿिए माण्हू तमामु वॾो कमु कयो उहो हुयो दीवान नंदीराम। उन बि तमामु घणा किताब लिखिया। इन खां पोइ मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जा माहिर आया ऐं उन्हनि जेका सो पंहिंजो पंहिंजो कमु कयो। ॿोली जे हवाले सां कमु थियो तोड़े जो। ॿोली जे हवाले सां जेके ग्रामर बुनियादी आया, जॉर्ज स्टैक जो ग्रामर हुयो ऐं अर्नेस्ट ट्रम्प जो ग्रामर हुयो। उन्हनि में कुझु ख़ामियूं हुयूं, छाकाणि त उन्हनि जो बुनियादी नज़रियो इहो हुयो त सिंधी संस्कृत मां निकिती आहे, जंहिंखे अॻिते हली करे डॉक्टर नबी बख़्शान बलोच उनखे चैलेंज कयो ऐं चई त सिंधी संस्कृत मां सौ सिधो नाहे निकिती, बल्कि हिन जो पंहिंजो जेको आहे सो ओरिजिन हिन खां सिंधी संस्कृत खां अलॻि आहे। जंहिंखे अॻिते हली वरी सिराजुल हक़ मेमण चयो त सिंधी हिन ई ख़िते जी ॿोली आहे, हिन ई मिटी मां उभरियल ॿोली आहे ऐं नेचर मां निकितल जेको आहे सो ॿोली आहे, जंहिं मां संस्कृत निकिती हूंदी, छाकाणि त हिननि में हिकिड़ी ममासिलत आहे। पर ही धरती तमामु घणी क़दीम आहे, इन जे करे हिन जी ॿोली यकीननि हिन जी पंहिंजी आहे। इन खां पोइ डॉक्टर अलाना साहब थी वियो ऐं कुझु ॿियनि माहिरनि काके भेरूमल ऐं कुझु ॿियनि माहिरनि तमामु घणो कमु कयो आहे। स्क्रिप्ट जे हवाले सां बि कमु थी रहियो आहे। हिन वक़्तु जेके ॿोली खे दरपेश मसइला आहिनि उन्हनि में सभ खां वॾो मसइलो इहो आहे त अॼु कंप्यूटर टेक्नोलॉजी जो दौरु आहे। कल्ह ताईं असां क्लिक खईं कलम खयों ऐं अॼु असां खां क्लिक ऐं कलम मोकिलाईंदो पियो वञे। अॼु डिजिट आहे, बल्कि डिजिट खां बि हिकु विख अॻिते असां वोकल दुनिया में पहुची चुका आहियूं ऐं असां कंप्यूटर जे साम्हूं ॻाल्हायूं था। कंप्यूटर असांजो उहो ॻाल्हा लिखंदो वञे थो ऐं असांजो जेको छपियल किताबु आहे उहो कंप्यूटर खे ॾियूं था त असांखे उहो कंप्यूटर पढ़ी ॿुधाए थो। इन वक़्तु असां जॾहिं 52 अखरी में तक लॻभॻि 40 जे लॻभॻि असांजा सिंधी जा आवाज़ आहिनि, उहे जॾहिं हुन में रिकॉर्ड कयूं था त कंप्यूटर असांजे लाइ हिकु फ्रेंडली माहौल पैदा कोन थो करे, यानी असांजी 52 अखरी कंप्यूटर फ्रेंडली कोन्हे का। असांजा जेके लैंग्वेज इंजीनियर आहिनि जेके कंप्यूटर ते कमु पिया कनि, उन्हनि जे लाइ सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असां कंप्यूटर में 40 आवाज़ ॾेई 52 अखर उन खां कीअं लिखायूं ऐं इन ते कमु थिए पियो। यकीननि मिर्ज़ा ग़ालिब जे शेर वांगुरु त रात दिन गर्दिश में है सात आसमां, हो रहेगा कुझु न कुझु घबराए क्यों, त कुझु न कुझु ज़रूरु थींदो ऐं माहिर ईंदा ऐं इन जो को न को हल कढी वठंदा। पर हिन मौक़े ते हिन वक़्तु असांखे बिरोही साहिबु यादि थो अचे जंहिं चयो त सिंधी जे लाइ जेको मौज़ून ख़त आहे उहो रोमन ख़त आहे। जेकॾहिं असां सिंधी रोमन ख़त में लिखंदासीं त असां शायदि सिंधी खे हिन कंप्यूटर टेक्नोलॉजी जे इनकलाब जे दौर में असां हिन खे बचाए वठूं। ॿोली खे असांजी खे को ख़तरो कोन्हे, की ॿोली खे ख़तरो तॾहिं थींदो आहे जॾहिं उन जा ॻाल्हाइण वारा उन ॿोली खे ॻाल्हाइण वक़्तु शर्म महसूसु कनि। असां सिंधी सिंध ऐं सिंध जे नाले ऐं ॿोली जे हवाले सां इलाही जज़्बाती आहियूं, लतीफ़ साईं जे हवाले सां इलाही जज़्बाती आहियूं। उन जे करे असांजी ॿोली खे को बि ख़तरो कोन्हे को, पर असांखे कुझु ॾुखियाई ज़रूरु साम्हूं आई आहे जंहिं मां बि उमेदु आहे त असां जल्दी पार थींदासीं। इहे चैलेंजिस ज़रूरु साम्हूं आहिनि, पर इन्हनि जो बि को न को हल सुभाणे निकिरी ईंदो। महिरबानी।